नाज़रीन, मीरपुर ख़ास मां ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। ब्यूरो चीफ शहबाज़ अली लगारी की रिपोर्ट मुताबिक़ ख़ासकली बिरादरी पारां सियासी नज़रअंदाज़ी ख़िलाफ़ अहम गॾिजाणी कई आहे। मीरपुर ख़ास सियाल कॉलोनी मीरपुर ख़ास में ख़ासकली बिरादरी की एक अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें इलाइक़े जी मोअज़्ज़िन वॾे नौजवाननि ऐं बिरादरी जे अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। गॾिजाणी दौरान मौजूदा सियासी सूरत हाल ऐं ख़ासकली बिरादरी जी सियासी हैसियत ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। शिरकत कंदड़नि इन ॻाल्हि ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो त इलाइक़े में तरक़ियाती कम न हुअण बराबरि आहिनि, जंहिं सबबि रहवासी बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं ॿियनि केतिरनि ई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिरादरी जे अॻुवाननि चयो त ख़ासकली बिरादरी खे मुसलसल सियासी तौरु नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिं सबबि बिरादरी में बेचैनी वधी रही आहे। हुननि वाज़ह कयो त हाणे वधीक सियासी नज़रअंदाज़ी बर्दाश्त न कई वेंदी ऐं पंहिंजे हक़नि लाइ हर जमहूरी फोरम ते आवाज़ बुलंद कयो वेंदो। गॾिजाणी में इन ॻाल्हि ते बि इतफ़ाक़ कयो वियो त बिरादरी जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़, सियासी नुमाइंदगी जे हुसूल ऐं इलाइक़े जी तरक़ी लाइ जल्द हिकु जामे ऐं मज़बूत लाही अमल जो ऐलान कयो वेंदो, जंहिं तहत बिरादरी खे मुनज़्ज़म करे सियासी मैदान में वधीक फ़ाल किरदारु अदा कयो वेंदो।